नाज़रीन, न्यूज़ में बलिकार मालवी तहीम शामिल का हेडलाइंस। पाकिस्तानी रुपए में 100 पैसे पियो। इंटरबैंक में डॉलर की कीमत में एक ॾींहं में वधीक 5 रुपए की बड़ी लाट। अमेरिकी डॉलर 216 रुपया 50 पैसनि थी वियो। पाकिस्तान स्टॉक एक्सचेंज में भी कारोबार में तेज़ी। 100 इंडेक्स में 154 पॉइंट्स की वाधि थी वई। सुदसमा वारी वफाकी वज़ीर मरियम मुनव्वर चयो आहे त इमरान खान फॉरेन एजेंट डिक्लेयर थी चुको आहे। चोटी बड़ी इदारनि खां गैर कानूनी फंड वरिता। मुल्की इदारनि खिलाफ़ साज़िश कंदड़ कानून की पकड़ खां बची नथो सघे। मुल्की इदारनि खिलाफ़ नाकारी मुहिम ते पीटीआई कारकुन इमरान खान खां नाराज़ थी विया आहिनि। इमरान ख़ानी पंहिंजे चीफ ऑफ स्टाफ खे ज़हरीले मवाद सां भरियल स्क्रिप्ट टीवी ते पढ़ण लाइ हथ में ॾिनो। इमरान खान सदर स्पीकर ऐं डिप्टी स्पीकर खां आइन शिकनी कराई। घिनौनी साजिश इमरान खान इस वक्त इस मुल्क के इदारों के खिलाफ, इस मुल्क के खिलाफ और इस मुल्क की आवाम के खिलाफ कर रहा है, वो फंदा बहुत जल्द इमरान खान के गले में आने वाला है। बांग्लादेश का मिसाल दिया, ये फिर इमरान खान किस तरफ जा रहा है। और इमरान खान जो कि जब से इक़्तिदार से गया है, जितने भी उसके बयानात थे वो मुल्क के खिलाफ, मुल्क की सालमियत के खिलाफ और मुल्क के इदारों के खिलाफ मुसलसल बयानिया उसका चल रहा है। कल बांग्लादेश की मिसाल देने की क्या जरूरत थी, क्या जाहिर करना चाहते, उसने क्या कहा कि बांग्लादेश इस तरह टूट गया और मुल्क दो हिस्से हो गए। इमरान खान को हम बताना चाहते हैं, कान खोल के सुन लो, पाकिस्तान की आवाम तुम्हारे घिनौनी साजिशें, जिनके कहने में तुम साजिशें कर रहे हो, जो पस मंजर में तुम्हें जिन लोगों से सपोर्ट है, जिन ममालिक से सपोर्ट है, किसी भी सूरत में कामयाब होने नहीं देंगे। कानून जो भाव इमरान खान की गिची में पवण वारो आहे। फॉरेन फंडिंग की चोरी झलझल बाद इमरान खान मुल्क टोड़ण ऐं ॾिठे पतियुनि की साज़िश करे रहियो आहे। कंहिंजे इशारे ते इहो सभु थी रहियो आहे, उनजी जांच थियणु घुरिजे। डॉक्टर स्टार ऐं हकीम सईद इमरान खे यहूदी एजेंट करार ॾेई चुका आहिनि। कराची में प्रेस कॉन्फ्रेंस कंदे इत्तलात खाते जी सूबाई वज़ीर शहजील मेमन चयो त आसिफ ज़रदारी ऐं यूसुफ रज़ा गिलानी खिलाफ़ तोशाखाना जा केस दाख़िल थी वञनि था, पर इमरान खान खिलाफ़ केस दाख़िल नथा थियनि। और फंडिंग में ॾोही साबित थियण बावजूद इमरान खे सज़ा न ॾिनी वई। तालिबान खां विञाइण की कोशिश कंदड़ इमरान खान जो असल चेहरो अवाम ॾिसी वरितो आहे। वज़ीर आज़म शहबाज शरीफ ऐं गुलिस्तान सिफली ज़रदारी विच में टेलीफोनिक राब्तो। मुल्क की सियासी सूरत हाल ते मुशावरत। शहबाज खे गिरफ़्तारी खां पोइ पैदा थियल सूरत हाल ते बि ॻाल्हियूं। टेलीफोनिक राब्ते में वज़ीर आज़म शहबाज शरीफ चयो आहे त रियासती क़ौमी इदारनि जी मज़बूती अंधेर आहे। इमरान खान जो नज़रियो इदारनि खे पंहिंजे सियासी मक़सदनि लाइ इस्तेमालु करणु आहे। पाकिस्तान जो फ़ौजी पाकिस्तान ते तनक़ीद बिल्कुल भी बर्दाश्त न कंदियूं। IMF जो अञा बि दूमौर जो मुतालबो। वापारियुनि खां फिक्स टैक्स ख़त्म करण बाद ॿिनि शोबनि मां 30 अरब रुपया उगाइण लाइ ऑर्डिनेंस जारी करण जो फ़ैसिलो। ज़रीन मौसर टेक्सटाइल, खंड, सिगरेट ऐं भाण ते वधीक टैक्स लॻाए ॾींदा। FBR तजवीज़नि खे हथूं शिकल ॾेई छॾी। 24 अगस्त ताईं नवां टैक्स लागू थियण जो इम्कान। ज़रीन मौसर IMF खे मुतमिन करण लाइ शोबनि में वाधू टैक्स लॻाए पिया वञनि, जंहिं बाद IMF सां LOI मुआहिदे ते सही जा इम्कान आहिनि। आर्मी चीफ जनरल कमर जावेद बाजवा सरकारी दौरे ते बरतानिया पहुची पियो। ISPR मूजिब जनरल कमर जावेद बाजवा
रॉयल मिलिट्री एकेडमी की पासिंग आउट परेड में ख़ुसूसी मेहमान तो शिरकत कंदो। जनरल कमर जावेद बाजवा बरतानिया की फौजी क़यादत सां मुलाक़ात कंदो। वज़ीर आज़म शहबाज शरीफ पंहिंजे बयान में चयो आहे त अक़लियतनि जी ख़िदमतनि ते संदन शुक्रिया अदा कयूं था। गैर मुस्लिम शहरी क़ौमी धारा जो ज़रूरी अहम हिस्सो आहे। सिंध समेत समूरे मुल्क में अॼु अक़लियतनि जो आलमी ॾियारो मल्हायो वञे। अबुल इस्तरासी पुलिस ज़रदारी पंहिंजे बयान में चयो आहे त 1973 जो आईन सभिनी शहरुनि खे बुनियादी हक़ ॾियण जी ज़मानत ॾिए थो। पाकिस्तान ठाहिण ऐं गैर मुस्लिम शख़्सियतनि पर क़ाइदे आज़म मोहम्मद अली जिन्ना जो साथ ॾिनो हो। शहीद ज़ुल्फ़िकार अली भुट्टो ऐं मोहतरमा बेनज़ीर भुट्टो अक़लियती बिरादरी जी सियासी समाजी माशी ऐं जौहरी हक़नि जो दिफ़ा कयो हो। पाकिस्तान अक़लियती बिरादरी लाइ महफ़ूज़ मुल्क आहे। अमेरिकी सफ़ीर डोनाल्ड बेलबॉम जी वज़ारत इतिहासी गुलनि जी चादर चाढ़ी भेटा पेश कई। पाक नेवी के दस्ते पारां अमेरिकी सफ़ीर जी शानदार आजियां। डोनाल्ड बेलबॉम महिमाननि वारी किताब में पंहिंजे तासुरात पिया लिखिया। डोनाल्ड बेलबॉम खे वज़ारती तारीख़ बाबति बि आगाही ॾिनी वई। सिंध समेत समूरे मुल्क में जमात बरसातुनि जो सिलसिलो जारी। ख़ैबर पख्तूनख्वा, पंजाब, कश्मीर, गिलगित बल्तिस्तान ऐं बलूचिस्तान में गजगोड़ सां बरसात थींदी। इस्लामाबाद में तूफ़ानी बरसात सबबि रोडनि रस्तनि ते पुॾे जिडो पाणी घुसी वियो। कराची में भी अॼु गजगोड़ ऐं तेज़ हवाउनि सां मींहुं पवंदो। कराची में इंटरमीडिएट जा अॼु रखियल पेपर 22 अगस्त ताईं मुलतवी। बरसात जो सिलसिलो 14 अगस्त ताईं जारी रहंदो। हैदराबाद के करीबाबाद वाले इलाइक़े में करके बाहि लॻण करे फौतियुनि जो अंग वधी चार थी पियो। फौतियुनि में पैरामेडिकल एसोसिएशन के जनरल सेक्रेटरी जो पालिक वालदा ऐं पिणु शामिल। चइनी फौतियुनि जा लाश कराची खां हैदराबाद मुंतकिल। गुज़िरियल ॾींहुं रत बचाव दौरान चुलेमा बाहि लॻण जे वाक़े में 13 ॼणा सड़ी सख़्त ज़ख़्मी थी पिया हुआ। अमेरिका से कौमी सलामती से मामले नावल जॉन बोल्टन के कत्ल की साजिश में मुलविस ईरानी शहरी ते परदे जुर्म लागू। अमेरिकी मीडिया मौजूद जवाबदार शेरापुर साफ़ी पासदारान इनकलाब जो मेंबर है। जनरल कासिम सुलेमानी जो पतो वठण लाइ बोल्टन के कत्ल की प्लानिंग कई। समूरी दुनिया में अॼु हिंदू बिरादरी पारां भाउ में भेण जे 80 मुश्ते रक्षाबंधन जो ॾिहाड़ो मल्हायो वञे। भेनरुनि पंहिंजे भाइरनि खे राखी ॿधी रुगी दमार सुख सलामती जूं प्रार्थनाऊं कंदियूं आहिनि ऐं भाइर पंहिंजी भेनरुनि खे संदसि रिक्शा समेत दुख सुख में साथ निभाइण जो वचन ॾींदा आहिनि। मुख़्तलिफ़ शहरनि में तक़रीबूं मुनक़िद। सामारू शहर जे क़दीमी मड़ी ॾाढा शुभ स्वामी में रक्षाबंधन जी हिकु शानदार तक़रीब मुनक़िद कई वई। यारो नासी जिसदा मौला।
पाकिस्तान जी मागी एक्शन सां भरपूर फिल्म दी लेजेंड ऑफ वाला जज रिलीज़ थियण जी तारीख़ सां गॾु फिल्म जो टीज़र जारी फिल्म 18 अक्टूबर ते रिलीज़ कई वेंदी।